नाज़रीन, हैदराबाद में कोरोना ट्रोड वैक्सीन की खोट पैदा थियण सबब सरकारी मुलाज़िम सख्त परेशान थी विया आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था इरफान बुघियो जी रिपोर्ट में। सिंध अंदर कोरोना टोड़ वैक्सीन की खोट पैदा थियण सबब सरकारी मुलाजिम ॾचे में अची विया आहिनि। होॾां पघार नथी मिले, हेॾां वैक्सीन नथी लगे। वैक्सीन जो ॿियो डोज़ लॻाइण आयासीं पर हिते अवेलेबल आहे कोन। हाणे सरकारी तौर ते त हुते असांखे पाबंद कयो वियो आहे त वैक्सीन ज़रूरु लॻारायो, न त पघार बंदि थी वेंदो। हाणे हिते आया आहियूं त चवनि था वैक्सीन फ़िलहालु अवेलेबल आहे कोन। जंहिं शइ तव्हां बंदिश विझो था या बाउंड करो था त इहा हणायो, उहा शइ अवेलेबल कोन्हे कंहिं तव्हांजे गवर्नमेंट जे इदारे में। हिते सेकेंड डोज़ हणाइण लाइ हीअ चवनि था त असां वटि वैक्सीन कोन्हे। काइंडली इहो वैक्सीन असांजी अरेंज कयो, छा त असां हिकु डोज़ हणाए चुका आहियूं। सेकेंड डोज़ लाइ असांखे 5-6 ॾींहं मथे थी विया आहिनि। हैदराबाद वासी सरकारी मुलाजिम सईद मेमण त पघार न मिलण ऐं वैक्सीन न लॻण सबब सख़्त मायूस थी वियो आहे। तव्हां हिते 3-4 ॾींहं थिया आहिनि, अञा ताईं सुई न लॻी आहे। सुबुह अचो, शाम अचो, राति अचो, असां अची थकिजी पिया आहियूं। आहे असांजे बि ज़िंदगी 50 साल उमिरि बची आहे, बाक़ी बची आहे 10 साल। अलाह असांखे ख़ैरु करे सर। हिननि खे चओ त असांखे सुई लॻी, जान छुटे असांजी बस। DHO हैदराबाद लाला जाफ़र सरकारी मुलाज़िमनि खे आथत ॾिनी आहे त हू दिलि न लाइन वैक्सीन 2 ॾींहंनि अंदरि पहुचण वारी आहे। असांखे चयो वियो आहे त इंशाअल्लाह 20 तारीख़ खां जहाज़ ईंदो ऐं सप्लाई थींदी, त 21 तारीख़ असीं वरी वापसि पंहिंजे तमामु सेंटरनि खे एक्टिव करे ईंदासीं। त आर्जी तातुली आहे ऐं इंशाअल्लाह ताला जल्द अज़ जल्द हिन खे शुरू कयो वेंदो। जेसिताईं कोरोना टोड़ वैक्सीन सेंटरनि ते पहुचे तेसिताईं सरकारी मुलाज़िम पघारुनि खां महरूम रहंदा। ॾिसजे त हिननि परेशान हाल मुलाज़िमनि लाइ कॾहिं थी वैक्सीन ऐं पघार जारी थिए। कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़ हैदराबाद।